तबकाती जदोजहद के बानी कामरेड लाल खान की पहिरीं वरसी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में मल्हाई वई, जंहिंमें तबकाती जदोजहद के कारकुननि ऐं रोशन ख़याल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻूणे सेनेटर करीम ख्वाजा, प्रोफेसर डॉक्टर रियाज़ शेख, करामत अली ऐं सईद खासकैली जो चवणु हो त डॉक्टर लाल खान इस्तेहसाली निज़ाम ऐं इंतहा पसंदी जे ख़ात्मे जो ख़्वाहिशमंद हो। हुन पोरियतनि जे हक़नि लाइ जदोजहद कई ऐं पाकिस्तान समेत आलमी सतह ते कमु कयो। तमामु हिकिड़ो अज़ीम शख़्स हो ऐं लेफ्ट जो माण्हू हो। बेसिकली उहो सदाईं चवंदो हो त आउं पीपल्स पार्टी जो चाराना वारो मेंबर आहियां ऐं वेरी फाइन पर्सन, नज़रियाती तौर ते बि, कल्चर्ड बि, समाजी तौर ते बि, हर लिहाज़ सां। ऐं हीउ जेको प्रोग्राम हिननि दोस्तनि कयो आहे, कामरेडनि कयो आहे, मूंखे ॾाढी जेको आहे सो ख़ुशी इन हिसाब सां त माण्हू सभु कट्ठा थिया आहिनि, हुनजो अफ़सोस त आहे ज़रूरु। डॉक्टर लाल खान सां असांजी पुराणी वाक़फ़ियत हुई। डॉक्टर लाल खान हिकु कमिटेड मार्क्सिस्ट हो जेको सोचींदो हो त ही दुनिया में ही जेको इस्तेहसाली निज़ाम आहे इन जो ख़ात्मो अचणु घुरिजे ऐं इन दुनिया में ही जेको पुरअमन दुनिया हुजणु घुरिजे। इन दुनिया में ही जेकी मज़हबी इंतिहा पसंदी आहे हिन जो बि ख़ात्मो अचणु घुरिजे। इन माशरे जे अंदरि महिनत कशनि खे उन्हनि खां हक़ मिलणु घुरिजनि, पोरियतनि खे उनजा हक़ मिलणु घुरिजनि। इन जे लाइ लाल खान वॾो कमु कयो ऐं पूरे पाकिस्तान में भी कम कई ऐं दुनिया के वॾे मुल्कनि में भी कम कई। तो मुझे ख्याल में लाल खान के वञण खां पाकिस्तान में खाबेदू जी तहरीके वॾो नुक़सान रखियो। कमिटमेंट वाले इंसान थे, एक थिंकर थे, इंटेलेक्चुअल थे और अमली तौर पर एक इनकलाबी थे। इतना गहरा कमिटमेंट मैंने अपनी ज़िंदगी में बहुत कम लोगों में देखा। वो एक खुशहाल घराने से उनका ताल्लुक़ था, लेकिन उन्होंने अपनी सारी ज़िंदगी जो है वो इनकलाबी तब्दीली अपने माशरे में उसके लिए वक्फ की। कावड़ जेका तंज़ीम ठाही तबकाती जदोजहद नाले सां पाकिस्तान के अंदर, उनजो पूरे ख़िते में हिकिड़ो पाकिस्तान जी मज़लूम क़ौमियतुनि लाइ जेका कावड़ जी जेको मौक़िफ़ हुयो, जेका जदोजहद हुई, उहो हिकिड़ो सबबु हुयो जो कावड़ जेको आहे पूरे पाकिस्तान के अंदर हिकिड़े खाबी धुर जी हिकिड़ी कम्युनिस्ट जेको आहे तंज़ीम ठाहिण में कामयाबु हो। ऐं कावड़ जो अचानक हिकिड़ो विछोड़ो ऐं दोस्तनि लाइ हिकिड़ो वॾो शाक हुयो। ऐं इहो नुक़सानु असां सम्झूं था त इहो सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि जेके पोरियत तबिके जी जेका लीडरशिप आहे या जेका हुननि जी तंज़ीमूं आहिनि उन लाइ सिर्फ़ु नुक़सानु न आहे, पर इहो बल्कि दुनिया जे अंदरि जेके ॿियूं तंज़ीमूं कमु करनि पियूं, जेके लेफ्ट जूं पार्टीज़ आहिनि, उन लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।